सुप्रीम कोर्ट आइन जे आर्टिकल 63 जी तशरीह बाबत पहिरियों फ़ैसिलो कलअदम करारे छॾियो। हुकूमत जूं नज़रसानी वारियूं अपीलूं मंज़ूर। पार्टी जे बागी मेंबर्स जो वोट न ॻणण वारो फ़ैसिलो कलअदम करार थी वियो। पंजरुकनी लाजर बेंच मुख़्तसर फ़ैसिलो जारी करे छॾियो। तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। पीटीआई बानी खे वीडियो लिंक ज़रिए सुप्रीम कोर्ट में पेश थियण जी इजाज़त न मिलण ते ॿुधणी जो बाइकाट थिए पियो। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त सियासी जमायतूं चीफ जस्टिस या जज जी न पर पंहिंजी सरबराह जी मातहत हूंदियूं आहिनि। जज केरु थींदो आहे? मेंबर खे बागी चवण वारो। ही सियासी जमायत जी सरबराह जो अख्तियार हूंदो आहे। जज चूंडियल नाहे हूंदो, खेसि दायरे में रहणु घुरिजे। जस्टिस जवाल मंदो खेल चयो त वोट करण जो हक़ पार्लियामेंटर्स जो आहे, सियासी जमात जो हक़ कीअं थी सघे थो। हुकूमत आईनी तरमीम आणे रही आहे। ख्याल आहे त अदालत हॉर्स ट्रेडिंग जी इजाज़त ॾींदी। आर्टिकल 63A बाबत फ़ैसिलो हॉर्स ट्रेडिंग खे रोके थो। पीटीआई जे वकील अली ज़फ़र जा अदालत में दलील। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त हुन ॻाल्हि ते अव्हां मथां तो इन अदालत लॻी सघे थी। कल्ह हिकु तरीक़ो इख़्तियार कयो, अॼु ॿियो तरीक़ो अपनाए रहिया आहियो। असां अव्हां जी इज़त कयूं था, अव्हां बि असांजी इज़त कयो। हॉर्स ट्रेडिंग बाबत वॾो बयान ॾेई रहियो आहियां। हॉर्स ट्रेडिंग छा थींदो आहे? असां ॿुधाईंदासीं त अव्हां खे शर्मिंदगी थींदी। जस्टिस जमाल मंदोखेर चयो त अदालत 63A बाबत फ़ैसिलो न पर पंहिंजी राय ॾिनी हुई। पीटीआई सुभाणे इस्लामाबाद जे डी चौक ऐं छंछर ते लाहौर में सूरत में इतिहास करण जो ऐलान करे छॾियो। अपोजिशन लीडर उमर अयूब चयो आहे त लंडन प्लान तहत आईनी तरमीम कई पई वञे, पर ही करे न सघंदा। सुभाणे डी चौक ते लाज़मी एहतिजाज थींदो, केर बि रोके न सघंदो। सेनेटर फैसल वावडा इस्लामाबाद में एहतजाज वारे मामले ते सुप्रीम कोर्ट खे मुदाख़लत करण जी अपील करे छॾी। फैसल वावडा चयो आहे त पीटीआई वारा लाश केराइण चाहिनि था, बदअमनी करे मासूम शहरनि खे मारणु चाहिनि था। पीटीआई बानी जे दिमाग़ रुगो वगोड़ भरियल आहे। अली अमीन गंडापुर अमन लाइ ख़तरा पैदा करे रहियो आहे। अहिड़े वक़्त जॾहिं मुल्की मईशत बहितर थी रही आहे, परॾेही महिमान बि पाकिस्तान में अची रहिया आहिनि। पीटीआई जो एहतजाज करण सम्झ खां ॿाहिरि आहे। मलेशिया जो वज़ीर आज़म दातू सिरी अनवर इब्राहिम पाकिस्तान जे दौरे ते इस्लामाबाद पहुची वियो। पीएम हाउस पहुचण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ मलेशियन हम मनसब जो इस्तक़बाल कयो। दातू सिरी अनवर इब्राहिम खे पीएम हाउस में गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो वियो। वज़ीर आज़म मलेशियन हम मनसब खे काबीना मेंबर सां बि तारुफ़ करायो। पीएम हाउस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं दातू सिरी अनवर इब्राहिम जे वफ़द सां गॾु मुलाक़ात। वापारी सहकार खे वधाइण समेत ॿिए तरफ़नि लाॻापन खे थी ॾियण ते इत्तेफ़ाक़ कयो। पंजाब हुकूमत अडियाला जेल जी डिप्टी सुप्रीडेंट मोहम्मद अकरम ऐं असिस्टेंट रियाज़ खान समेत 4 ॼणनि खे नौकरीअ मां निकाली ॾेई छॾी। नोटिफिकेशन मूजिबि ऑफिसरनि खे जेल में कैदीअ जे क़त्ल वारी जांच में ॾोहारी साबित थियण ते नौकरियुनि मां फारिग कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि ऑफिसरनि ते पीटीआई बानी लाइ सहूलियतकारी करण जो बि इल्ज़ाम हो। लाहौर में 6 ॾींहनि लाइ कलम 144 लागू। जलसा जुलूस ऐं एहतिजाजी मुज़ाहिरनि ते पाबंदी। पंजाब हुकूमत लाहौर में अॼु खां 8 अक्टूबर ताईं कलम 144 लागू करण बाबति नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ज़िले इंतज़ामिया मूजिबि दहशतगर्दी जे ख़दशे सबबि कलम 144 लागू कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट हॉक्सबे जी रवासिन खे बेदखल ऐं हिरासा करण खां रोके छॾियो। स्टे ऑर्डर में बि वाद। कराची जे इलाइक़े हॉक्सबे में डीएचए खे 6000 एकड़ ज़मीन ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। चीफ सेक्रेटरी ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू पारां जवाब जमा न कराइण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। अदालत जो ॻोठ आबाद स्कीम बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध खे इलाइक़े जो मुकमल सर्वे करण जो हुकुम। जस्टिस सलाउद्दीन पावर रिमार्क्स ॾिना त रिपोर्ट मूजिबि इलाइक़े में 58 ॻोठ आहिनि। सिंध हुकूमत ॿुधाए त ज़मीन डीएचए खे अलाट कई वई आहे या न।
जस्टिस अमजद सैदो रिमार्क्स ॾिना त 9 THA पहिरियां ई मौजूद आहिनि, 10 बि ठाहियो, पर उहो मुतमइन न थींदा। दरकी वेझो ॻोठ समंदर भयो में पुट मामूली ॻाल्हि तां फायरिंग करे माउ खे क़तल करे छॾियो। जवाबदार शफ़न भयो 45 वरनि जी माउ हुजूरा खे पिस्टल जा फायर करे क़तल करण बाद फरार थी वियो। ॾखण वेझो ॻोठ कादिर बख्श वगण में कारे जे पुरानी तकरार तां झेड़ो औरत क़तल। क्रूस बिरादरी जे बिंदुरनि में तकरार तां हथियारबंदनि 26 वरनि जी नसीम ख़ातून खे क़तल करे छॾियो। पुलिस औरत जो लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। दिलनि में चिकटान वधी वई। सिंध हाई कोर्ट माज़ूरनि जे ख़ाली पियल जाइन ऐं 2 वरनि दौरान कयल भर्तियुनि जा तफ़सील पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में मुख़्तलिफ़ ज़िलनि जी सूबाई खातनि में स्पेशल पर्सन्स खे नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते जस्टिस ज़ुल्फ़िकार अहमद ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान सखर समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि जा डिप्टी कमिश्नर्स अदालत में पेश थिया। अदालत 2 वरनि दौरान ग्रेड वाइज़ भर्तियुनि ऐं IBA टेस्ट में 40 मार्कूं खणंदड़ स्पेशल पर्सन्स बाबति बि रिपोर्ट ॾियण जो हुकुम। सिंध में आबादगाह सारियुनि जो मुनासिब अघ न मिलण ख़िलाफ़ सराफा एहतिजाज बढ़ियल। बदीन में आबादगाहनि रैली कढी DC ऑफिस ॾाढो धरणो हयो। पिजावर में आबादगाहनि पारां सारियुनि जो अघ मुनासिब न मिलण ऐं कटौती करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो। आबादगाहनि दाहियो त सारियुनि जो फसल लहंदे ई राइस मिल मालिकनि सारियुनि जो अघ 900 रुपया घटाए छॾियो आहे। भोजपुर वेझो अगवा थियल बुगटी बिरादरीअ जे 4 ॼणनि जी बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ते धरणो। 3 सूबनि ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुज़ाहिरीन पारां असदुल्ला बुगटी, मंसूर, इरफान ऐं हेडीन जी बाज़ियाबी ताईं एहतिजाज जारी रखण जो ऐलान। इस्लाम कोट वेझो शहज़ोर गाड़ी कार में टक्कर बजणा पोत 20 ज़ख़्मी। हादसे में गुलाब मेघवानी मासूम ॿारो फोती विया। मरी ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। तंगवाणी ऐं भरपासे में बदमनीअ ख़िलाफ़ शहर में शरबंद हड़ताल, एहतिजाजी रैली बि कढी वई। JUI जी सॾ ते शहर में कारोबारी मर्कज़ मुकमल तौर ते बंद। मदेजी ऐं भरपासे में बदमनीअ ते ज़ाब्तो न आयो। JUI ऐं ॿियनि सियासी समाजी धुरनि सखर लाड़काणो रोड रंडकूं लॻाए बंदि करे छॾियो। इसराइल ऐं ईरान विच में जारी चिकटान घटि न थी। इसराइल जूं ईरानी एटमी हंधनि ते हमले जूं तयारियूं। अमेरिका ईरान जे एटमी हंधनि ते इसराइली हमलनि जी हिमायत करण खां इनकार करे छॾियो। सलामती काउंसिल जे इजलास में अमेरिका ईरान जे पासदारनि इनकलाब ते पाबंदी लाॻू करण जो मुतालबो करे छॾियो। सदर जो बाइडेन चयो आहे त वाशिंगटन इसराइल जी हिमायत जारी रखंदो। मीज़ाइल हमलनि जे जवाब में तेहरान ते वधीक पाबंदियूं लॻाई वेंदियूं। ऐं चीनी शहरी तलाक वठण लाइ अदालत आयल ज़ाहिर खे अदालती कमरे मां खणी भॼी वियो। चीनी मीडिया मूजिबि चीन जे सूबे सिचुआन में मुड़ुस खां तलाक वठण लाइ पहुतल औरत खे संदसि मुड़ुस तलाक ॾियण खां इनकार कंदे अदालती कमरे मां खणी भॼी वियो। चीनी शहरी चयो आहे त हू ज़ाल खे तलाक न ॾींदो।